अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था फ़कीराबाद खां। आशकली जी रिपोर्ट मुताबिक़ फ़कीराबाद वेझो कुंभ थाणे जी हद पुलिस चौकी मोमिन महर जी हद झंडा शाख वटि गाओ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मुबैना ज़मीन मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं सिरोटा लॻण सबबि अब्दुल शकूर गाओ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कुंभ पुलिस लेटर ॾेई तालका इस्पताल रवानो कयो वियो। ॿिए तरफ़ सहाफ़ी क़यूम गाओ सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त असांजी 12 जरेब ज़री ज़मीन झंडा शाख भरिसां ॻोठ खान मोहम्मद गाओ लॻा आहे। अॼु जीअं ई असांजा माण्हू पंहिंजी ज़मीन ते लाबारो करण लाइ विया त बिरादरी जे बासरन साईं बख़्श गाओ, हुसैन बख़्श गाओ ऐं ॿियनि ज़बरदस्ती असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ हमलो करे अब्दुल शकूर गाओ खे ज़ख़्मी कयो आहे, जॾहिं त 3 ॼणनि खे मारकुट करे तशदुद जो निशानो बणायो वियो। हुननि वधीक चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं को तारुक नाहे वरितो। हुननि चयो त जवाबदारनि धुर पारां हवाई फायरिंग करे हिरास फैलायो पियो वञे। हुन एसएसपी खैरपुर खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।